अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे इशफ़ाक़। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे रूट वर्ड्स, बुनियादी लफ़्ज़, अंडरस्टैंडिंग द बेस ऑफ इंग्लिश। ठीकु आहे न, अंग्रेज़ी जो जेको बुनियाद जो हूंदो आहे। ठीकु आहे, रूट वर्ड जेके आहिनि उन्हनि जी डेफिनेशन छा आहे? अ रूट वर्ड इज़ द बेसिक पार्ट ऑफ अ वर्ड दैट गिव्स इट मीनिंग। ठीकु आहे, बुनियादी लफ़्ज़ उहो लफ़्ज़ आहे जेको कंहिं लफ़्ज़ जे असुलु माना ॾेखारे थो। उनखे इट कैन नॉट बी ब्रोकन इन टू स्मॉलर मीनिंगफुल पार्ट्स। ठीकु आहे न, उनखे वधीक नंढनि हिस्सनि में विराए नथो सघिजे। इम्पोर्टेंस ऑफ रूट वर्ड। ठीक है, रूट वर्ड जेके हुननि जी इम्पोर्टेंस छा आहे? रूट वर्ड्स हेल्प अस गेस मीनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स एंड एक्सपेंड आवर वोकेबलरी। बुनियादी लफ़्ज़ जेके आहिनि उहे नवनि लफ़्ज़नि जा मतिलबु सम्झण ऐं लफ़्ज़ी खज़ानो वधाइण में असांजी मदद कनि था। स्ट्रक्चर ऑफ अ वर्ड। A word can be made of prefix, root, suffix. Example unhappiness, unhappiness। ठीक है ना, हिकु लफ़्ज़ जेको आहे उहो प्रीफिक्स, रूट ऐं सफिक्स खे मिलाए करे असीं हिकु लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि, ठीक है ना, प्रीफिक्स में असां रखियो आहे अन, ऐं जो रूट वर्ड जेको आहे उहो असांजो आहे हैप्पी, ऐं जेको आहे सफिक्स जेको असां रखियो आहे उहो आहे नेस। ठीक है ना, हाँ जॾहिं असीं हिन टिनि लफ़्ज़नि कंबाइन कंदासीं प्रीफिक्स, रूट ऐं सफिक्स खे, त असां हिकिड़ो नओं वोकेबलरी असां वटि मिलंदी जेका आहे अनहैप्पीनेस। ठीकु आहे, हाँ थींदो एग्जाम्पल अनहैप्पी। हिकिड़ो मिसाल खणो, अनहैप्पी ॾिसूं कीअं ठहे। अन मीन्स नॉट, हैप्पी इज़ दी रूट। ठीकु आहे न, अन जी माना जेका आहे न आहे, ऐं हैप्पी जेका आहे उहो हिकु रूट वर्ड आहे। अन जेको आहे उहो आहे प्रीफिक्स। ठीकु आहे, टुगेदर दे मीन नॉट हैप्पी। इन ॿिन्ही जा असीं गॾाए करे इन जी माना कढूं त उहा आहे नाख़ुशि। हाणे असीं ॾिसंदा एग्जाम्पल ट्रांसपोर्ट। ठीकु आहे, ट्रांसपोर्ट जेको आहे हुनखे असीं वधीक सम्झंदा उहो कीअं ठहियो आहे। ठीकु आहे न, पोर्ट मीन्स कैरी। पोर्ट जेको आहे उन जी माना आहे का शइ खणणु। ट्रांस मीन्स एक्रॉस। ठीकु आहे न, ट्रांस जेका आहे उहा माना आहे कंहिं शइ खे पार करणु या हुनखे खणी अॻियां वधाइणु। ट्रांसपोर्ट मीन्स टू कैरी अक्रॉस। ठीकु आहे न, पर इन ॿिन्ही सां गॾु जेको लफ़्ज़ आहे हुन जी माना ट्रांसपोर्ट जी थींदी का शइ खणी पार करणु। ठीकु आहे, इहो आहे हिन जो एग्जाम्पल। हाणे असीं अचूं था रूट वर्ड एक्ट फैमिली। ठीकु आहे न, रूट वर्ड जेको आहे हुन जो एक्ट हिकिड़ो आहे, पार्ट आहे, हुन फैमिली खे असीं वधीक सम्झूं था। एक्ट, ठीकु आहे, एक्ट जा जेके बि लफ़्ज़ थियनि था जेके हिन जी फैमिली में अचनि था उहा आहे एक्शन, रिएक्ट, एक्टर ऐं एक्टिव। ठीकु आहे न, इहे जेके बि हिन में एक्ट जेके लॻो आहे हुन में सफिक्स या असीं एक्ट में प्रीफिक्स लॻाए करे असां हिकु नवां लफ़्ज़ ठाहे हिन में वोकेबलरी खे असां एक्सपेंड कयो आहे। ठीकु आहे, इन खां पोइ असीं अचूं था आहे रूट वर्ड पोर्ट फैमिली। ठीकु आहे न, हाणे पोर्ट फैमिली ॾिसूं उहा कीअं आहे। पोर्ट, पोर्ट में अची वियो इम्पोर्ट, एक्सपोर्ट, ट्रांसपोर्ट, पोर्टेबल। हाणे असीं था रूट वर्ड फार्म जी फैमिली। ठीकु आहे न, फार्म जेका आहे हिन जी फैमिली ॾिसंदा उहा कीअं आहे। फार्म मीन्स रिफार्म। ठीकु आहे न, फार्म जेका फैमिली में अचे थो, रिफार्म, ट्रांसफार्म, यूनिफॉर्म ऐं फॉर्मेशन। ठीकु आहे न, हाणे जेके बि आहिनि असां हिन में प्रीफिक्स किन में लॻाया, रिफार्म, ट्रांसफॉर्म, यूनिफॉर्म, हिन में असां प्रीफिक्स लॻायो आहे। ऐं फॉर्मेशन आहे, हिन खे पहिरीं असां रूट वर्ड लॻाया, हिन खां पोइ असां वरी सफिक्स लॻाए हिनखे एंड करे असां हुन जो हिकु नओं लफ़्ज़ ठाहियो आहे। इहे हिन खे असीं चइबो आहे फार्म फैमिली। ठीकु आहे न, रूट वर्ड फार्म खे असां हिनखे एक्सपेंड करे हिन में प्रीफिक्स सफिक्स लॻाए हिकु नओं वर्ड ठाहियो, हिनखे असीं चवंदासीं रूट वर्ड। रूट वर्ड स्पेक्ट फैमिली। ठीकु आहे न, स्पेक्ट फैमिली जेका आहे उन तवजो करियूं, स्पेक्ट, इंस्पेक्ट, रिस्पेक्ट, स्पेक्टर ऐं सस्पेक्ट। ठीकु आहे न, इहे जेके बि आहिनि इहे सभु आहे स्पेक्ट जेका आहे हिन जी फैमिली में अचनि था। रूट वर्ड स्क्रिप्ट या स्क्रिप्ट। ठीकु आहे, नई फैमिली ॾिसो उहा कहिड़ी आहे। स्क्रिप्ट, स्क्रिप्ट, ठीकु आहे न, डिस्क्राइब, मेन्यू स्क्रिप्ट, सबस्क्रिप्शन। ठीकु आहे न, हाणे सब स्क्रिप्ट ऐं स्क्रिप्ट, ठीकु आहे, ॿई कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे असीं गॾे करे को प्रीफिक्स में रूट वर्ड लॻाए जेको असीं ठाहींदासीं। प्रीफिक्स में रूट वर्ड लॻायो आहे, प्रीफिक्स असां डी आहे। ठीकु आहे, ऐं आहे स्क्राइब जेको आहे उहो असां वटि आहे रूट वर्ड। हाणे डिस्क्राइब असां वटि जेको आहे हिननि जो लफ़्ज़ थी वियो। ठीकु आहे न, ॿियो आहे मेन्यू स्क्रिप्ट ऐं सबस्क्रिप्शन। ठीकु आहे, इहे सभु असांजे स्क्रिप्ट ऐं स्क्रिप्ट में लफ़्ज़नि में मिली करे ठाहिया विया आहिनि। इन खां पोइ असां रूट वर्ड बायो फैमिली। ठीकु आहे न, बायो मीन्स ज़िंदगी। ठीकु आहे, नई फैमिली ॾिसूं कहिड़ी आहे। बायो, बायोलॉजी, बायोग्राफी ऐं एंटीबायोटिक। हे जेके बि आहिनि बायो लफ़्ज़ में असां प्रीफिक्स सफिक्स लॻाए करे असां लफ़्ज़ ठाहिनि। हाणे थींदो आहे रूट वर्ड जियो फैमिली। रूट वर्ड जेको जियो आहे हुन जी फैमिली ॾिसंदा कहिड़ी आहे। जियो, जियोग्राफी, जियोलॉजी ऐं जियोमेट्री। ठीकु आहे, हिन में असां प्रीफिक्स सफिक्स लॻाए असां कोई लफ़्ज़ ठाहियल आहिनि। रूट वर्ड विज़ या वीडियो फैमिली। ठीकु आहे, हिन जी फैमिली ॾिसंदा
विजन, विजुअल ऐं ऑडियंस, ठीक है, जेके आहिनि इहे सभु असां विद या वीडियो जी फैमिली में अचनि था इहे लफ़्ज़। हाउ टू फाइंड रूट वर्ड्स, ठीक है न, असां जेके उहे रूट वर्ड्स कीअं ॻोल्हे सघूं था। रिमूव प्रीफिक्सिस एंड सफिक्सिस टू फाइंड द कोर मीनिंग, ठीक है न। अगर तव्हां कंहिं बि रूट वर्ड जी तव्हां असली माना असली लफ़्ज़ कढण में ॻाल्हि त को असां वटि लफ़्ज़ आहे अनहेल्पफुल, ठीक है न। अगर असांखे हिन मां रूट वर्ड पंहिंजो कढणो आहे त असीं अन ऐं फुल ॿिन्हिनि खे प्रीफिक्स ऐं सफिक्स असां कढी छॾींदासीं। बाक़ी जेको असां वटि बचंदो उहो आहे हेल्प। हेल्प जेको आहे उहो असांजो रूट वर्ड आहे। असीं इन तरीक़े सां पंहिंजो रूट वर्ड फाइंड करे सघूं था। टिप्स फॉर लर्निंग रूट्स, ठीक है। स्टडी कॉमन लैटिन एंड ग्रीक रूट्स टू इम्प्रूव योर वोकेबलरी। आम लातीनी ऐं यूनानी लफ़्ज़नि जा बुनियाद पढ़ो त तव्हांजो लफ़्ज़ी खज़ानो वधंदो। हाणे सीधा समरी यानी कि रिव्यू ते छा आहे। रूट वर्ड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ इंग्लिश। रूट वर्ड्स यानी बुनियादी लफ़्ज़ जेके आहिनि उहे अंग्रेज़ी जा बुनियादी पथर आहिनि। Knowing them helps you understand hundreds of words, ठीक है न। इन्हनि खे ॼाण सां केतिरनि लफ़्ज़नि जा मतिलब अवी सम्झी सघनि था। थैंक यू, महिरबानी। कीप लर्निंग एंड ग्रोइंग योर वोकेबलरी। नवों लफ़्ज़ सिखंदा रहो ऐं इल्मु वधाईंदा रहो। उमेद आहे तव्हांखे अॼु जो टॉपिक सम्झ में ईंदो। वरी इंशाल्लाह असीं अॻी वीडियो में नए टॉपिक सां तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।